जॾहिं खां सिंध में ॿोॾ वारी सूरत हाल आहे, हर शहर ॿुॾी चुको आहे, हर ॻोठ में तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो, न्यूज़ में बि ॾिसंदा हूंदव, सोशल मीडिया जे ज़रिए बि त केतिरा ई शहर ॿुॾी विया आहिनि, केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि, माण्हू ॾाढा परेशान थी विया आहिनि। ऐं हाणे ॿुधो आहे त ग़िज़ाई खोट बि पैदा थी वई आहे। ज़ाहिर आहे फसल जेके हुआ माण्हुनि जा उहे लुड़ी विया, सभई तबाह थी विया, त अॻिते हली ग़िज़ाई खोट बि थिए, पर अलाह ख़ैरु कंदो। हमेशह इहा ई दुआ घुरणु खपे त अलाह साईं ख़ैरु करे, पंहिंजो करम करे, पंहिंजी बाज करे। जीअं शाह लतीफ़ भिटाई जो शेर आहे त जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॾिया ई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छां, आउं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। सभु कुझु अलाह खे मालूम आहे, अलाह साईं भलाई कंदो ऐं उन मां भलाई जी उमेदु रखणु घुरिजे। तव्हांखे ख़बर आहे, चई त छॾींदा वञे तव्हां त असांजी हालत अनक़रीब श्रीलंका जहिड़ी थियण वारी आहे। श्रीलंका जो जेको झंडो आहे उन में हिकिड़ो शींहुं ठहियलु आहे जंहिंजे हथ में तलवार आहे। तव्हांखे इहा ख़बर आहे त उन शींहं जे हथ में तलवार उहा छो आहे? ख़बर न हूंदी यकीनन, मां थो तव्हांखे ॿुधायां। ॻाल्हि कंदा आहिनि हिकिड़ी बादशाह जी, त हुन बादशाह जो पुटु हुयो शहज़ादो, जेको जॾहिं जवान थियो त बादशाह हुनखे चवणु लॻो, शहज़ादा हाणे तूं शादी कर त जीअं असांजी नसल वधे अॻिते। अक्सर असां वटि बि ईअं थींदो आहे, वॾा चवंदा आहिनि पंहिंजे ॿारनि खे, पुटनि खे, त बाबा जल्दी शादी कर त असां तुंहिंजा ॿार ॾिसूं, उन्हनि खे असां खेॾायूं। हिकिड़ी आस हूंदी आहे दिलि में न वॾनि जी, त असांजे पुट जी शादी थिए, मोड़ ॿधिजनि या ऐं पोइ हुनजा ॿार थियनि, उनखे खेॾायूं वेही। ईअं बादशाह जी दिलि में बि ख़्वाहिश हूंदी आहे इहा। शहज़ादे खे चईं त शादी कर, पर शहज़ादो शादीअ ते राज़ी न हूंदो हुओ, घुमंदो फिरंदो वतंदो हुयो, बादशाही ॿारु हुयो। आख़िर हिकु ॾींहुं जॾहिं मजबूर कयसि बिल्कुलु पीउ मां त बाबा तूं शादी कर, शहज़ादे हिकिड़ी शर्त रखियो त मां उन सां शादी कंदुसि जंहिं छोकिरीअ खे मुंहिंजी बादशाही जी लालच न हूंदी, यानी उन लालच न हुजे काई बि। सभई मुख़्तलिफ़ ॿियनि स्टेट्स जूं शहज़ादियूं आयूं, उते छोकिरियूं आयूं, जिन खे घुरायूं हिकिड़े ॾींहुं, त हुन मां पसंदि करे काई जंहिंसां तुंहिंजी शादी करायूं। हुननि चयोसि हाणे मां हिननि जो पहिरियों इम्तिहान वठणु थो चाहियां। हुननि सभिनी छोकिरियुनि खे हुन ॿिज ॾिना कुझु, ऐं चयाईं त 6 महीननि खां पोइ वरी मां तव्हांखे घुराईंदुसि हिते, ऐं जंहिंजे हथ में सुठो गुलाब हूंदो, हीउ ॿिज मां तव्हांखे ॾियां थो, सुहिणो गुलाब जंहिंजो हूंदो, गुलाब जो गुल, मां हुन सां शादी कंदुसि। 6-7 महीना गुज़री विया, शहज़ादो घुमणु फिरणु निकिरी वियो ॿाहिरि तफ़रीह जे लाइ। जॾहिं मोटी आयो उन ॾींहं ते, मख़सूस ॾींहं ते, वरी सभिनी खे घुरायूं छोकिरियुनि खे, त उहे जेके शहज़ादियूं आयूं हुयूं, कंहिंजे हथ में ॻाढ़ो गुलाब हुयो, कंहिंजे हथ में पीलो गुलाब हुयो, कंहिंजे हथ में गुलाबी गुलाब हुयो, कंहिंजे हथ में कारो गुलाब हुयो। हिकिड़ी जेका छोकिरी हुई उनखे कुझु बि न हुयो हथ में, त हुननि खां पुछियईं त तुंहिंजे हथ में कुझु बि न आहे छो? त हुन चयसि त शहज़ादा जेके तव्हां ॿिज ॾिना हुया उहे गुलाब जा हुया ई न, त गुलाब जा गुल किथां ईंदा? उते पोइ हुन शहज़ादे चयो त हीअ उहा छोकिरी आहे जेका सची आहे मूंसां, जंहिंखे लालच बि न आहे मूंसां शादी करण जी, ऐं हिन सच ॻाल्हायो। वाक़ई जेके मां हिनखे ॿिज ॾिना उहे गुलाब जा हुया ई न, ऐं गुलाब जा ॿिज हूंदा बि न आहिनि, त तक़रीबन उन जो ॾंदणी हूंदो आहे जेको इहो पोखिबो आहे, पोइ हुन मां गुलाब जी चकी थींदी आहे। हाणे तव्हांखे मां ॿुधायां थो त जेको श्रीलंका जे झंडे में जेको शींहुं आहे उनजे हथ में तलवार छो आहे? असल में मूंखे बि ख़बर न आहे, जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त कमेंट्स में ॿुधाइजो। पर यार जेकॾहिं शींहं जे हथ में तलवार आहे बि त तव्हांखे छा थो थिए? शींहं कॾहिं तव्हां अची करे पुछो त तव्हांजे हथ में मोबाइल छो आहे? पोइ हर भरू वेही करे हिन टेंशन में वेठा हुजूं त श्रीलंका जे झंडे में जेको शींहुं आहे उन हथ में तलवार छो आहे? छॾियो यार।